रोज़ थो भेरे आरो सिज। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम अस्सलाम चाचा सलेमान। वियो वियो बाबा यो बाहर है दरवाजे ते हथियार वारो बिठो कुछ खदशन जे करे तव्हां ॿुधायो तव्हांजी तबीयत सही आहे? न तू ही इलाज करे सकी तो इलाज कयां पियो चाचा। इहो इलाज जो न पुट ॿियो कहिड़ो? ये जेका बिरादरी जे तकरारन जी बीमारी वठी वई आ घर तर ऐं ॻोठ खे उन जो इलाज कयो। चाचा सुलेमान केर थो ॿुधे पढ़े लिखे माण्हूअ जी। ॻोठ तर था चओ पंहिंजो भाव ऐं रिश्तेदार बि ध्यान नथो ॾे। असां तव्हां सां गॾु आहियूं डॉक्टर साहब। मां बि तव्हां सां गॾु आहियां। सॼो कसूर भोतारनि जो आहे डॉक्टर साहब। न रुगो भोतारनि जो ॾोह आहे पर असांजे माण्हुनि जो बि ॾोह आहे। उन्हनि जी सोच में बि तब्दीली जी ज़रूरत आहे। मामूली ऐं ख़सीस ॻाल्हि ते बि भॼी वञी हथियार था खणनि ऐं क़त्ल ते लही था अचनि। तूं बराबर दुरुस्त आहीं डॉक्टर साहब। उन्हनि खे सम्झाइण जे लाइ को त कोशिश करे न जहालत खे टारण जे लाइ। चाचा सुलेमान तूं बि थोरो पढ़ियल आहीं तो में इहा सोच कीअं आहे? तो पारनि सां कचहरियुनि में पिरायो आहे पर मूंखे अफ़सोस आहे दादन ते असर पवण बजाए तो ते असर पियो आहे दादन जो। चाचा सुलेमान रिश्तेदारीअ में निभाइण खे असर न चओ। तब थियो न साथ ॾियण जो मतिलब छा आहे? इन इहा निज़ाम सोच ऐं भोतारियत जो भरझालो थी थो पवे न माण्हू। मां तव्हां सां सहमत आहियां चाचा। मां बि कोशिश कंदुसि। असल में जेका माण्हुनि जी भोतार की नफ़सियात आहे उन खे दुरुस्त करण जी ज़रूरत आहे। ही सलेमान तू डॉक्टर? छो छो नथो थी सघे छा मूं वटि? डॉक्टर हिन जे मथे में भौरी आ। सुजाॻीअ जूं वते थो ॾियारियूं हणंदो। माण्हू सुजाॻनि सुजाॻ। हिन जी मर्ज़ी आ त राति जो बि माण्हू ओजागा कनि। 4 पहर जागनि 4 पहर निंड बि कनि या 4 ई पहर सुजाॻ हुजनि। तूं कम जी ॻाल्हि कर बगन। हिननि खे चओ त ही वञनि त पोइ असीं पाण वञूं था। डॉक्टर असांखे छो चवे? ख्याल कर वज़ीर अंदर रिश वियो आहे किथे डॉक्टर खे रहण न ॾे। डॉक्टर खे रण ॾे त मां रण छॾियांसि। तॾहिं बि ध्यानु रही पुट। मां बीठो ई न ॻाल्हायां चाचा सलेमान। ठीकु आहे। डॉक्टर ॻोठ में रहणो अथई त फोड़ी ॾियणी अथई। 2 लख किथां आणींदुसि? डॉक्टर सरंदीअ वारो आहीं। सफ़ेद पोश खे तूं सरंदीअ वारो थो चईं? लख रुपयो भला चरियो थियो आहीं छा बगन? थोड़ी कंहिंजी मदद लाइ थींदी आहे। हू गुलाब शहीद थी वियो। हुन जो पीउ बुखुन विघे मरण खां लॾो खणी हलियो वियो। माण्हू खाइण पीअण लाइ परेशान आहिनि। तव्हां खे वरी फोड़ीअ जी आहे। माना त तूं न ॾींदे? न कंहिं चङे कम लाइ चओ हाज़िर आहियां। 5 या 10 हज़ार सो बि लखें रुपया फोड़ियूं करे भोतारनि जा बिभ भरियो ऐं माण्हू वरी साॻियाई मौत जे राकास जे हवाले। सोच डॉक्टर न त पोइ समझी थो त बगन जी सट बघड़ जो झट। बगन तो लाइ इज्जत है बाकी डॉक्टर सां बदतमीज़ी कई न। हाथ कर भोला ये बास जो लकड़ो खणी खिखराटी तो करी। मां वञा थो वनी सरदार खे चवां थो पो रह जो ॾिसो तव्हां ॻोठ में। हा हा वधाए छॾिजां। ये छा हींअर थी चांवर किलकाई? चाची रात जो देर थी वेंदी आहे न चांवरनि में सारियूं या पथरियूं रहिजी वेंदियूं आहिनि त छिड़बियूं सरणियूं पवंदियूं आहिनि। भले आई वॾी सुघड़ थी पई रात जा चांवर मंझंदि जो ई किलकाए छंटे फूके थी रखी। हा उथे छॾ इन्हनि खे
उथे मानी जी कर। हू वेचारो चांहि बि न पी वियो आहे, आया ई न मथो चिथींदई। मानी तैयार आ चाची। हाँ हई तोबा, मानी पछाए छॾी। उहा त हाणे ठरी वई हूंदी। चाची आखिर कयां त कीअं कयां भला? सवेर थी पचायां तॾहिं बि ॾचो, जे देर थी वञे तॾहिं बि मुसीबत। इहो इंसाफ़ त कोन्हे। मां ना इंसाफ़ थी कयां। त छा आहे, सवेर थी पचे त ठरी थी वञे, जे देर थी पचे त दड़का। तू इंसाफ़ कर, त छा कयां? वक्त ते पचाए, आंधी को मोहांडो अथई न, मटाए छॾींदी सही मोहरनि सां। तू छो आयो आहे शकुन? मूमल छा मुमल? हले वञे ता। हलड़ी हल, हाणे पक्का ई थी करे मूंखे ॾिसी। ऐं न्यापे खां सवा कीअं चया? न्यापो? हा न, हिन महिल सोटल घर में न आहे, तूं हलियो अच। ऐं हाणे मूंखे ॾिसी छा लोकी थी करी? मूंखे त का कल ई न आहे चाची। हाणे माठ कर, सभु सम्झां थी। हा मासी या चाची न चवाई, पर उम्र में वॾी आहीं, इन जे करे चवणो थो पए। आउं चवां थी न ॻाल्हाए गहलपुर जा गिदड़। ऐं तो में हिम्मत कीअं थी घर में अचण जी? मूंखे जेको वणई सो ॻाल्हाए, पर मूमल खे न ॻाल्हाए। न थी त गोली हणी हिते आगुड़ ताईं न दफ़न करे वञाए। मूमल निधन की न है, समझे? बकवास बंद कर ऐं बिना देर तां हलियो वञ। बेस्ता के जाए जा, तोखे हक़ के ॾिनो आहे हिते अचण जो? मुंहिंजो सेक आयो अथसि, मूंखे कहर किराइण आयो आहीं हिते। ॾिसी जा तो, बिना देर तां हलियो वञ। सोठल सहड़े तो तोखे कीअं थी अॼु सिधो करायां। फुफाट जी मारो ट्रे। अम्मा तोखे छो ॻाल्हाईंदी आहे? मामी जी आदत आहे मारो ट्रे, जेसिताईं ॻाल्हाए न तेतरे आराम न अचेस। मामी जहिड़ो न करे त खाधो हज़म ई न थिएस। हाणे तोसां झेड़ो कंदी न त मां बि झेड़ो कंदोसांस। तू छा कंदे मामी की? मूंखे कोई बि सघे थो, छो जो मुर्सा तुंहिंजो माउ न खां वधीक ज़ालू मिठियूं हूंदियूं आहिनि। अहिड़ा न सबक ॾिनसी त हाणे छोरो मुंहिंजो मथो फाड़े छॾींदो। मां सबक थी ॾियांस मामी? ॿियो केरु आहे खेसि केड़ण वारो? तूं हर वक्त हिन खे मुंहिंजे खिलाफ बरगलाई थी ऐं अॻिते हली जवान थी तो ही घटि कंदो मूंसां। मामी कसम सां मां छो बरगलाईंदीसांस? कसम न खण, धाणो न बतई त धागो धागो करे उखेड़े छॾींदी सही। धाणो धड़की आ, निधड़की न है। अम्मा फुफाट सां झेड़ो न कर, न त पोए। अरे छोरा, न त पोए छा कंदे? खणंदोस बाबे जी बंदूक। मूंखे बंदूक खण दे? हां न कर न फुफाट सां झेड़ो। मूंखे त बंदूक खणी, इहा बंदूक खणी तुंहिंजी फुफाट जे फिफड़न में न हणा। मामी खामोश, इहो सेखारण शुरू कयो अथसी। मिर्चन कुटण वारो न डंडो खणी वत में त हलण खां हलाक थी वेंदी है। रुगो खिटराक, रुगो झेड़ो, न ही सॼो रधणो तो रोले छॾियो थी। ही बुथी सारंग खे मछराए पई ऐं पढ़ाए पई त मूंखे बंदूक हणे। आहीं बि बंदूक जे लाइक। हाणे हीअ हिन ओबामा खे सेखारींदी तोखे बंदूक हणंदो? छो अची कल थिड़ीअ थई कह पी करे करे घर जा ठिकर ई सुकाए छॾिया। मुंहिंजो मथो ख़राब न कर त सुणाए न सत सुरियूं। अठ हाणे घणो सठो थम, साहिब जी बि हद थींदी आहे। हाणे जे हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हायो अथई न, अहिड़ो ॾंडो हणो असां। भले मुर्सही ढोलण जो धाणो खे थो डंडो हणी। धाणो धड़की आ, नि धड़की न है जो डंडो थो हणी। तुंहिंजी ज़बान बंदि न थींदी। दर्स भला।
न मामा न मुड़ी वञ तू ही मुड़ी वञ भली पाश करे हथ भी खणी ॾेखारे धाणो मां ठिकाना कंदी मारे ते ॾेखारे धाणो धड़किया ने धड़की न है मारे भी ॾिसे इन फकड़ीअ मां त फांसी आहे सरदार कावड़ियल आई छा न नमूनो तो अहिड़ो कई वेठो हाँ ॼण को कावड़ियल हुजी दादा न ये झगड़ा छॾ कक थी पियो हाँ न कक मां न ॻोठ वारा कक थी पिया आहिनि ॻोठ वारा दाहूं था पिया कनि तव्हां जे तकरार जे बकड़ में अची करे आजिज़ थी विया आहिनि मूं ॿुधायो न तोखे त मां नथो चाहियां पर हू घाटे में पइजी विया आहिनि अगराई हुन बिरादरीअ जी आहे जेकॾहिं हू माठ कनि त असां बि माठ करे वेही रहंदासीं मां वियो सरदार गाजी खान ॾे वरी हा त विच में पवे बिरादरिन जूं रंजशूं खत्म करे छा चयई जवाब ॾिनई हिते पहुतुसि त बगन धमकी ॾेई वियो बगन चयाई त 2 लख रुपया ॾे न त ॻोठ छॾ बगन जे वॾनि जो ॻोठ आहे बहराम जो ॻोठ आहे ऐं बगन बहराम जो बॉडीगार्ड आहे बहराम ऐं बगन खे ख़बर आहे त दादन मौत आहे ऐं मौत डरणो न आहे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध दादन चो डॉक्टर हींअर मुंहिंजे पुत ते माकोड़ा चढ़ी विया आहिनि ऐं सुहिणो थी पियो आहे न हरगिज़ न जे पंहिंजो समझी त वेह ऐं ॿुध ॼण खे छॾे ॿुधाए तोखे बहराम या बगन खे कुझु बि न आहे चवणो छो न चवां सबब आहे साम तो वटि आहे सा हिफ़ाज़त सां पहुचाइणी आहे दादा न ॿितरफ़ो टकराउ न तुंहिंजे लाइ न हुननि बेगुनाह औरतुनि लाइ चङो आहे जेसि ताईं उहे वापसि थियनि पर खेसि ख़बर आहे त डॉक्टर केरु आहे ऐं कंहिंजो आहे या बगन खे साञा न पई बम झलियो वत दिल जी ॻाल्हि दिल ताईं दादा न ही हथ थो ॿधाए बेली दादा न हथ थो ॿधाए जेकॾहिं इहो बगन पारे विया आहियो न बम वांगुरु ख़ुदि धमाको ॾींदो धमाको बाबा साईं इहे खोड़ियूं काॾे थियूं मिलियूं न आहिनि अॻु बि मिलियूं ऐं हाणे बि मिलनि भेरो भेरो हेड़ा इज़ार कई थी हिरल के सोची समझी ॻाल्हाए जाए रोज़ थो भेरे कारो सिज रोज़ थो भेरे कारो सिज टोडल कारा आहिनि ये ॿई डॉक्टर ऐं दादन अॻु में कारियूं त कब्ज़े में आणजनि पोइ इहे कारा बि कुतर थी वेंदा ठीकु आहे सन सभ खां पहिरीं सरदार शाहबाज़ ख़ान ते बार रखणु ऐं उन खां पोइ कबीले जे माण्हुनि खे एतमाद में वठणु ऐं उन्हनि सां सलाह मशवरो करणु बि ज़रूरी आहे सम्झा था कयो मुंहिंजी ॻाल्हि खे सोडल इन्हनि मामलनि में बि मशवरा वठिबा आहिनि कमाल थो करी यार ॻोठ ते चढ़ाईअ खे तूं मश्किरी थो सम्झी हा सोडल
पहिरियों भेरो हीणाई ज़ाहिर कई अथी। मिरल अॻिते सोची समझी ॻाल्हाइजांइ। सोढल जी झड़प हाथी हंधो न चुरे। सोढल सोभ माणण सिखियो आहे, शिकस्त न, सोभ ई सोभ। कंहिं बि हालत में दादन जे घरां औरतूं कढणियूं आहिनि। तॾहिं त चवां थो माण्हू गॾु कयो। माण्हू गॾु हूंदा त पोइ कामयाबी असांजा कदम चुमंदी। हाँ सोढल, सरदार इन्हीअ लाइ मोकिलियो आहे डॉक्टर न रहे। डॉक्टर असांजो कारो आहे ऐं दादन जे घर मां औरतूं खणणु घुरजनि। उन लाइ कबीले वारनि खे मुंहिंजो न्यापो पहुचायो त सभु सोढल जहिड़ा गॾु करे ॻोठ ते चढ़ाई कयो, पोइ मूं ॾे अचो, न त कंहिंजे बि अचण जी ज़रूरत न आहे। बादल ईअं ई थींदो जीअं तो चयो आहे, ईअं ई थींदो। त पोइ पखिड़िजी वञो। कबीले जे ॾाढनि जवाननि ऐं जानी दोस्तनि खे गॾु कयो त जीअं दादन जो ॻोठ ई न रहे। ऐं इन विच में डॉक्टर सतार हथ लॻे त पोइ डॉक्टर सतार हथ अचे त उनखे कीले खंभे मोट खणी अचो। उनखे सभ खां पहिरीं गोली मारंदो मांसि। ओ त सोढल जी सट हाथी हंधो न चुरे। न चवंदी कर ईअं, हितां निकितियूंसीं त मारजी वेंदियूंसीं, छो नथी सम्झी? अम्मा कोन मारबियूंसीं। नथी सम्झी घरां निकितल औरत जो अंजाम। तूं जो आहीं अम्मा? मां बि आहियां, मां बि त औरत आहियां न, मां बि त मारजी सघां थी नूरी। ॿिए कबीले जी पनाह में आहियूं, पंहिंजे कबीले वटि शक जो कारीगर कर खणी बीठो हूंदो, पहुचंदे ई ॾंगिजी वेंदियूंसीं। दादन वियो आहे पर अञा मोटियो न आहे। अचे त चवांसि थी त तव्हांखे पहुचाए अचे। काथे पहुचाईंदो? राति बि त तव्हां चवो पियूं न त वापसि वञो पंहिंजे पडनि ते। न भेण, नूरी ना समझा, जेतर नज़ीर जो अतो पतो नथो पवे तेतर कोन वेंदियूंसीं। जीअं चवीं, मञींदो त कोन, पर दादन अचे त ज़ोर रखी ॾिसांसि थी। छाला आहे कंहिं ते थी ज़ोर रखी अम्मा? नूरी वापसि वञण लाइ परेशान आहे। हा दी नूरी। जी अदा। अदी तोसां आहियां। जी अदा। रोएं थी? असांखां तोखे को दुख पहुतो आहे? का ग़लती थी आहे? का असांखां कोताही थी हुजे त ॿुधाए असांखे। न न अदा, बस घर यादि अची वियो। ही घर बि तुंहिंजो पंहिंजो ई आहे, तूं सम्झे थी? जेकॾहिं तोखे उते छॾे आयसि त तुंहिंजो उते मोटणु केॾो महाल आहे। हिनखे छॾ पुट, तूं जेको बहितर सम्झी ऐं जेको तरीक़ो तोखे मानाए थो लॻे सो कर। मासी, नूरीअ जे नैणनि में नीर ॾिसी मुंहिंजे अंदर में खंजर लही विया। मां दर्द सम्झां थो, पर जेको ज़िमो सलामती जो खयो अथमि उहो त मूंखे पूरो करणु ॾियो न। मूं बि खेनि ईअं ई चयो आहे पुट। मां ईअं कोन मोटंदी, ख़ुदा न करे जेकॾहिं मारिजी वञनि त दुनिया त चवंदी न दादन भाड़ियो हो, ऐं जेकॾहिं अहिड़ो भाड़ियो त साम छो रखियईं। मुंहिंजे मारजण खां पोइ जेकॾहिं हिननि खे कुझु थियो न त पोइ हिननि जो मुक़दर। तूं सही आहीं पुट। ठीकु आहे दादा, न जीअं तव्हांखे सम्झ में अचे। तूं ऐं कंवल, मासी ऐं अम्मा मुंहिंजे लाइ हिकु नज़र आहियो। दादन दुश्मन जी अखि में कंडो आहे, इज़त अदा सिर वरण वारो आहे। दुश्मन लाइ दादन मौत आहे, ऐं मौत डरणो न आहे। जेकॾहिं इन हिकिड़े फोड़ीअ में रंडक विधी न त सॼो ॻोठ लाबरी वारे पीअंदी। सरदार,
तॾहिं ॻोठ में बि भला ॿ सरदार थिया। बस सरदार? मां कंहिंजो बॉडीगार्ड आं। सरदार बहिराम खान जो? सरदार आ न। शक थी छा? हा, छो त डॉक्टर सतार बि बॉडीगार्ड रखियो आ। थियो न उहो बि सरदार, झाप ॻायसि। शान पुछा करे करे थकासी। काथे है यको? लाड़ वियो हुअसि सरदार। डॉक्टर जी ख़िदमत तुंहिंजे हवाले। ख़िदमत बि ख़िदमत जहिड़ी थिएसि, थोड़ी त वञी खॾ में पवे। वेतर मारे पियो सरदार बॉडीगार्ड इन डॉक्टर सतार जो। न चओस के सरदार साड़े न लाया है नादान। बाबल साईं, मां भली सड़ा, पर मां चाहियां तो त इहो डॉक्टर सतार सड़ी कोयलो थे अवां जी कावड़ में। अगन शान वॾो शिकारी अथई। बगन भी घट ना है पीरल, बगन जी सट बघड़ जो झट। सरदार चओ दादा न बाबा साईं, ये फोड़ियूं काॾे थी वञनि? मिलियूं न आहिनि। अॻु बि मिलियूं ऐं हाणे बि हलनि थियूं। असांजे बिरादरी वारा ख़र्च त पंहिंजो पाण था कनि। रुगो न तोखे मिलियो आ, बाक़ी बारूद सभिनी खे मिलियो आ। बगन मां सरदार सां आहियां ऐं सरदार ॿुधाईंदो त कहिड़े कहिड़े माण्हूअ जी मदद थी आहे। पोइ चई वञे न थी आहे तोखां सवाइ। मञुमि सरदार, पर हिकु घर ॾाइण बि टारींदी आहे। हीअ हथ थो ॿधां, हीअ हथ थो ॿधां त डॉक्टर खां मुड़ी लंघो। ऐं बाबा साईं, हिन पगन खे बि रोकियो त डॉक्टर खे न ई साए, छो त दादन मौत आहे, मौत डरणो नाहे। हा अम्मा, ये शफन सां थी मिले? इन मूमल जे न्यापे ते शफन हिते आयो। मूमल, तोखे ख़बर न आहे त सोढल जी झड़प हाथी हंधो न चुरे। तूं छाई बाक़ी पुट मकूर थियणा सब तोसां। ना मां, तू मुझी मिठड़ी मां, तू 100% सच। भाव कदे कूड़ ॻाल्हाई जी हुन, लेकिन मज़ो मां तो चखाया। तो मुझी इज्जत नीलाम करण जी कोशिश कई आ। मुमला या मजाल सोढल सोढल, कलाम पाक जो कसम ईअं नाहे। कलाम पाक सचो। तू कुड़ी अज तुझी जिंदगी जो आखिरी ॾींहुं आहे, पर कलमा कंदी त घुसिजी वेंदी। छो त सोढल जी झड़प हाथी हंधो न चुरे। तो कोई मार मार मूंखे। जेकॾहिं कलाम पाक ते यकीन न थई त मां उन तां घुरियसि। ठीक आ, ये तू मरण लाइ तैयारी न पहुंचे। कर बस सबा बस, तू कुरान पाक के मान दे। यही आइंदा वरी का नादानी करे न तो मारे नाड़ कजाएंसे। नाड़ थी जई इन कुहाड़ी सा कुतर कुतर करे गोश्त मड़ीअ ते साड़े अचां सा। समझे छाती पांजो पाण खे। जॾहिं मां कुहाड़ी तो मूमल ज़ाती सोढल जी झड़प हाथी हंधो न चुरे। तूं छाई कराणे
कूड़ू कूकू न कर थोरो थई न त अज टुकर टुकर थी वनी हा तो जड़ी ससु मजबूर कंदियूं आहिनि नुंहनि खे त हू पाण सां गॾु पंहिंजे वर जी इज़त बि नीलाम कर एतिरो ज़ुल्म कयो जेको मां सही सघां न सही सघियसि न या त मां घर खां ॿाहिरि हूंदसि या त मां मोहल हूंदसि ॿाहिरि थी वञणु चाही रखी बि ॾिस ॿाहिरि कदम ॿेरा ॿेरा थियल हूंदी वञे थी ॿाहिरि चुप करे बीह हिते हाणे रोज करे रोज़ थो भेरे आरो सिज रोज़ थो भेरे आरो सिज दरवाज़ो छो बंद आहे नहींअ लाइ परेशान आहीं न? हाँ यार ऐं सोचींदो हूंदे मासी ऐं नूरी काॾे वई? बिल्कुलु बादल उन्हनि खे मीरल तंग कयो। ठीकु आहे जेकॾहिं न मूंखे चैन न मिलियो त इहो पाप सॼी ज़िंदगी तुझे गिचीअ में हूंदो दादन तुझे गिचीअ में। पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो